اس خوبصورت درگاہ کا منظر آپ دیکھ رہے ہیں، یہ میرپور خاص کے قریب ٹنڈو آدم روڈ پر واقع ہے۔ اس درگاہ کے چاروں اطراف درخت لگے ہوئے ہیں اور ساتھ ہی پانی کی نہر بہہ رہی ہے۔ یہ درگاہ سید امیر شاہ اور سید محبوب شاہ کی درگاہ ہے۔ اس درگاہ کی قیام کی کوئی تاریخ درج نہیں ہے، لہذا اس درگاہ کے بارے میں حتمی طور پر کچھ نہیں کہا جا سکتا کہ یہ کب قائم کی گئی ہے۔ السلام علیکم۔ اس وقت میں درگاہ سید امیر شاہ محبوب شاہ کے درگاہ پر موجود ہوں اور ابھی ہم یہاں پر پہنچے ہیں۔ تو یہاں پر ایک پرسکون سا ماحول ہے اور موسم بھی بڑا خوشگوار ہے اور ٹھنڈی ٹھنڈی ہوا بھی چل رہی ہے۔ تو ابھی بٹشاہ سے واپسی میں آ رہے تھے، سوچا درگاہ راستے پر نظر پڑی تو یہاں پر بھی زیارت کر لی جائے، تو ابھی زیارت کی ہے۔ تو ابھی ہم یہاں کے کسی مقامی بندے سے پوچھتے ہیں کہ اس درگاہ کے حوالے سے۔ آؤں پنج کھیرے دھندو کنوس 1977 میں، وہ مجھے اگیاں 4 فقیر گزارے ویا، پر درگاہ جو جوکو بھی کم ہوں تو مکھے اللہ سب کچھ ڈنو۔ میں جو وارو ہو بچوڑا ڈھگن جا 2 نوکر پگار تھے، پو ان کی کا بھی شے کھپندی ان کے تڑے سائیں جی 4 دیواری کنڈا لگل ہوا ऐं कुबो बदल कोन हो। ही समूह जेको वण वॾो ॾिसो पिया छोकिरा बीठा आहिनि, इहो डंडो लॻल आहे 1977 में, उहो वॾो वण ॾिसो था। हा, इहो मुंहिंजे हथनि जो लॻल आहे 1977 में। हा, उहो वण सिरिया जो। पोइ 90 में दरवेश ते मूं लाइट लॻाई, मां पंहिंजे ख़र्च सां। कंहिं फ़क़ीर वेठा हूंदा ॿिया, जॾहिं तव्हांखे ॿुधायो न 4 मुंहिंजे अॻियां गुज़ारिया आहिनि, 5 भॼी वियो। पोइ आऊं ॿी राति लाइट लॻण खां पोइ ॿी राति दरवेश मूंसां मुलाक़ात कई। सुभान अल्लाह, शुक्रमदुल्ला। मुलाक़ात खां पोइ मूंखे अंदरि दरगाह में वठी आयो। मूंखे चयो बाबा कलम बंदी खण। मूं कलम बंदी खयो। सुबुह थियो मुंहिंजो कलम खुली वियो। अनपढ़ियल आमुदे छा पाण शाइरी शुरू थी वई। अलाह जा वॾा करम हुआ। उन खां पोइ वरी मुलाक़ात करे 3 धक मूंखे साॼे पासे पुठीअ ते बाबा नमाज़ शुरू कराओ। नमाज़ कोन पढ़ंदो, मूंखे इहा ख़बर कान्हे त रिकातूं घणियूं आहिनि कंहिं टाइम में, इहा बि ख़बर कोन्हे। बसि पोइ नमाज़ शुरू कई, वरी घुराए पंहिंजे थी पोइ हाणे अची हिते वेह। पोइ मुंहिंजा वारा बि विया, काॾे कया। फ़क़ीर थियो मुर्शिद दर ते वेठो आहे, तव्हांजे अॻियां मस्जिद समूह आहे। माण्हुनि सार करे 90 वारी लाइट कटाई। 4 हफ़्तनि में सेठ हरियो वटि वियुसि, साईं खे दुआ घुरी हकल करे वियुसि। हिकिड़ो हफ़्तो गुज़रियो, ॿियो, टियों, 4थे हफ़्ते जी लाइट मंज़ूर। 4थे हफ़्ते ही लाइट तव्हांजे साम्हूं लॻल आहे। पाड़े वारनि साड़ करे लाइट कटी, 4थे हफ़्ते में ही लाइट लॻी वई। ही अलाह जा करमनि, वाटर सप्लाई लाइन लॻाई आहे। पर कंहिं बि पाड़े वारे वटि आऊं न वञा, न कंहिंखां घुरां, न कंहिंखे चवां, न को कंहिं मूंखे 10 रुपया ॾिना त बाबा हीअ बल्ब थिए। अलाह जा करमनि, हिन जी दुआ सां मुंहिंजे बचनि खे नौकिरी मिली हुयूं। अलाह जा वॾा करम, रोज़ी रब्बा खे ॾिए पियो। 5 वक़्त नमाज़ पढ़ियो, दुआ घुरियो, हिते वेठो आहियां सॼो ॾींहुं। इस दरगाह के अतराफ एक कदीम दरख्त मौजूद है